नाज़रीन पनवाकल में करबला के शहीदन की याद में सबीलूं लगाए मुहर्रमुल हराम अक़ीदत एहतराम से मल्हायो पियो वञे। अज़ादारनि तरफ़ां इंतज़ामिया खां सफ़ाई जो मुतालबो कयो वियो आहे। उन सिलसिले में पनवाकल में असांजो नुमाइंदो तुफ़ैल आफ्ताब मौजूद है। उन खां तफ़सील वठंदासीं। जी तुफ़ैल आफ्ताब मुहर्रमुल हराम के हवाले से नाज़रीन के आगाह कंदा। अपनी नस्लों को सिखाते रहो मातम का हुनर, सीना दर सीना करे बस ये आज़ादारी सफर। जैसे हालात भी हों रस्म ये जारी रहे। अजिया बिल्कुल मुल्क भर जिया पनवाकल में भी शहदा करबला की याद की नस्बत से मुख्तलिफ़ जगह जो सबीलन जा स्टॉल कायम किया हुआ है। अचो तो हवाले से असां घर कुछ मोमिन मौजूद हैं, उन्होंने पुछदासीं छा चवणु आहे। जी तादी भी हर साल अजर रिसालत मोहम्मद वाल मोहम्मद जी असां अदा कंदा आहियूं। सरकार जी सबील हणंदा आहियूं। असां उहे अहियां पनवाकल शहर में गुलाम मुस्तफ़ा बोज़ार और जी सॼे बरसातन वगैरह जो भी पानी बीठो है बराए मेहरबानी वो अपील थी कजे तो उनके सफ़ाई करी वने बाय मुहर्रम जी इज़्ज़त और एहतराम से अमलायो वने। सिलसिलो सबील को तकरीबन 30-35 सालन को हले तो पे मुहर्रमुल हराम के सिलसिले में जे मासूमन जो पानी बंद थो वो उन्हीं सिलसिले में असां ये सबील हुसैनी हलाइंदा आहियूं। जे अज जे माण्हुनि के खबर पे तो ये सबील छाजे बारे में आए छाजे बारे में हई थी वने पई या मौला हुसैन जे कुर्बानी के लाइ हई थी वने पई जे पंहिंजा बचड़ा शहीद किया हिन इस्लाम दीन बचाने करे असांखे पंहिंजो इस्लाम बचाए ॾिनो। असां उन्हीं जे करे असां सिलसिलो जो हलाईंदा था अचूं पिया। इमाम हुसैन सलाम जी सबील हल्दी आहे 10 ॾींहं हल्दी आहे। मौला हुसैन कुर्बानी करे हिते न का सफ़ाई आहे न का ॻाल्हि थी हले पई त नाला बाला बंदि पिया आहिनि। का सरकार जी का हिसाब किताब नथो हले, नालियूं बंदि पियूं हर शइ माना ख़त्म थी वई आहे। को मसलो हिते न आहे, का इंतज़ाम कोन्हे को इंतज़ाम रखियो ई कोन वियो आहे। शहरनि जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं। पनवाकल इंतज़ामिया के घुर्जे त सफ़ाई सुथरा जो ख़ासि ख्याल कयो वञे। कैमरा टीम सां गॾु तुफ़ैल आफ्ताब SS न्यूज़ पनवाकल।